मोमिन इंसान जे मथों बुरा मोड़ घणा ईंदा आहिनि, बुरी हालातूं घणी ईंदियूं। रब पाक जंहिं इंसान सां प्यार कंदो आहे न त उन इंसान जे मथों थोड़ी तकलीफ़ नाज़िल कंदो आहे। छाजे करे? छो त उन जे लाइ हिकु इहो सबक़ु आहे, तूं पंहिंजो पाण खे कुझु बणाए, पंहिंजो पाण खे कुझु सम्झ। रब पाक बि उन्हनि जे मथों इहे वॾी आज़माइशूं ऐं बुरा हालात आंदा आहिनि जेके घणा हथ जा खुलियल हूंदा। कंजूस जे मथों न आई आहे, कंजूस जे मथों अल्लाह पाक जेॾो बि ॾींदो न उनखे इहा ई हूंदी त मूंखे छा आहे। रब पाक बि हमेशह उन्हनि खे तकलीफ़ुनि में आंदो आहे जेके चवंदा आहिनि त मां पंहिंजे घर खे महल बणायां। महल बणाइण वारा ईअं महल न ठहंदो, लाज़िम तकलीफ़ुनि जी हालातुनि सां तोखे वेहणो पवंदो, इन्हनि सां जंग करणी पवंदी। जंग कंदे तॾहिं तोखे मैदान साफ़ मिलंदो, पोइ तूं उन मैदान जो बादशाह आहीं। बादशाह जो मक़सदु सम्झे थो न, पोइ तूं कॾहिं तकलीफ़ में न ईंदी। छो? जेका इंसान खे तकलीफ़ सेखारींदी आहे न उहा ख़ुशी न सेखारे सघंदी आहे। यादि रखो ए अल्लाह जी ख़ल्क़ियल इंसान ज़ात, जॾहिं बि तव्हांजे मथां बुरा हालात अचनि त डिघी सोच में न वञिजो। डिघी सोच में वेंदव त तव्हां खां नाजाइज़ फ़ाइदो शैतान इब्लीस वठंदो आहे, जंहिंमें तव्हां खां ख़ुदकुशी बि कराईंदो, जंहिंमें तव्हांखे ज़हनी मरीज़ बि कराईंदो, जंहिंमें तव्हांखे डिप्रेशन जो शिकार ई कराईंदो। आख़िर का बि ॻाल्हि सम्झ में न ईंदी, हिन दुनिया में ई पंहिंजो पाण खे ख़तमु करे वेंदी। उन खां बाद में इहो ई शैतान इब्लीस मथां बीहंदई त चओ त मुंहिंजो रब न आहे, मुंहिंजो मुहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न आहे त मां हिन तकलीफ़ खां तोखे ॿाहिरि कढां। ख़ुदा जो कसम, इहो शैतान इब्लीस आख़िरी वक़्त में बि तोखे कुफ़र में आणींदो। तूं पंहिंजी अज़ियतनि खां गुज़रंदे तूं चई बि वेही रहंदे छो हराम आहे? छो त उन वक़्त में शैतान इब्लीस अशी ॾाढ़ी रखी तुंहिंजे आॾो बीहंदो आहे। तोखे छा चवंदो आहे? तूं तकलीफ़ खां तो गुज़रे न, तूं चओ मुंहिंजो रब न आहे, तूं चओ मुंहिंजो मुहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न आहे त मां तोखे हिन तकलीफ़ खां ॿाहिरि कढंदुमि, तोखे महलात ॾींदुमि, तोखे कारोबार जे लाइ मां माल ॾींदुमि। उन वक़्त में तूं जेका तकलीफ़ में गुज़रंदो आहे न, तो सभु कुझु पंहिंजी हार मञी वेही रहंदो आहे। छो? ख़ुदकुशी खां बाद में अज़ियत न हूंदी आहे, वॾो अज़त न हूंदो आहे। अज़ान, अज़ान माना सम्झे थो न, जीअं तड़पी तड़पी मरे। पोइ हुन तड़पण खां चवंदे त मां शैतान इब्लीस जी ॻाल्हि खे अहमियत ॾियां। उन वक़्त में तूं थी वएं हराम, न थी वएं रब जो, न थी वएं दुनिया जो। यादि रखो ए अल्लाह जी ख़ल्क़ियल इंसान ज़ात, रब जंहिं शइ खां मना कई आहे त उन इंसान इनकार कयो। इनकार जी माना आहे काफ़र। काफ़र थी न मरिजो। वक़्तु भलो बि ईंदो, वक़्तु सुठो बि ईंदो। उन वक़्त में तोखे हर शइ जी ख़बर पवंदी त मां कहिड़ी अज़ियतुनि में पोइ गुज़रां। शैतान इब्लीस जे विसविसा में न अचो, इहो नाजाइज़ फ़ाइदो वठी वेंदो त। यादि रखो ए अल्लाह जी ख़ल्क़ियल इंसान ज़ात, ख़ुदकुशी खां बाद में तुंहिंजी जनाज़े जी निमाज़ बि हराम आहे। रब जी ज़ात जो कसम, अल्लाह जे रसूल जो फ़रमान आहे त इन शख़्स जी जंहिं पाण खे हराम करे मारियो, इन जी जनाज़े जी निमाज़ बि न आहे पढ़ाइणी। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।